सिंधी पढ़ण सिखो। प्यारा वारो, छा तव्हांखे ख़बर आहे त अलफ़ बे जे 52 अखरनि में 2 नुक़्तनि वारा अखर केतिरा आहिनि? उहे आहिनि 11। अचो त पढ़ूं। बे, ते, ठे। हिननि 2 अखरनि खे चङी तरह पढ़णो आहे ख़्याल सां। हिन जो नालो छा आहे? हिन जो नालो आहे जे। हिन जो नालो आहे ञे। ढे, काफ, ॻे, ङे, ये। ये हुआ अलफ़ बे जे 52 अखरनि मां 2 नुक़्तनि वारा अखर। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 ते फॉलो कंदा। सिंधी पढ़ण सिखो।